कुछ इश्तारी ॾोहारियुनि पारां पाण खे पुलिस आॾो पेश थियण जो फ़ैसिलो कयो। हुकूमत शर्तूं साम्हूं रखी छॾियूं। कुछ वक़्त खां इश्तिहारी करार ॾिनल कुछ जवाबदारनि हुकूमत आॾो पाण खे पुलिस हवाले करण लाइ तयारी ज़ाहिर कई आहे, जंहिं बाद हुकूमत पारां उन्हनि सां लिखत में मुआहिदो ऐं क़बूलियत जूं शर्तूं तय कयूं वयूं आहिनि। ज़रियनि मूजिबि हुकूमत अहिड़नि जवाबदारनि खे हलंदड़ ऐं दाख़िल केसनि में वॾी रिआयत ॾियण ते बि पिणु राज़पो ज़ाहिर कयो आहे, जंहिंखे जवाबदार मञण लाइ तयार आहिनि। जॾहिं त इन हवाले सां जल्दी अहम ऐलान मुतवक़ा आहे। हुकूमती शर्तुनि मूजिबि पुलिस खे लाॻापियल इलाइक़नि में हरकत ऐं कार्रवाई लाइ मुकमल आज़ादी हूंदी, जॾहिं त मक़ामी क़बाइली माण्हुनि पुलिस जी सिक्योरिटी जा ज़िम्मेवार हूंदा। बदिले में पुलिस उन्हनि इलाइक़नि में बख्तरबंद गाॾियुनि जो इस्तेमालु न कंदी। शर्तनि में इहो बि शामिल आहे त हथियार फिटा कंदड़ माण्हू या केसनि जो हल कराईंदड़ कंहिं बि ॿिए क़बीले या गैंग जहिड़ोक ईंदड़ लोलाई या जागीरानी गैंग सां वास्तो रखंदड़ इश्तिहारी जवाबदार खे पनाह न ॾींदा। उनखां सवाइ हनी ट्रैप, फोन ज़रिए ठगी ऐं भुंग ख़ातिर अगवा जहिड़नि ॾोहनि जी मुकमल ख़ात्मे खे बि शर्त बणायो वियो आहे। हथियार फिटा कंदड़ जवाबदार या उन्हनि जा माइट अहिड़नि ॾोहनि में मुलविस कंहिं बि शख़्स खे पनाह न ॾींदा। फौरी तौर ते अहिड़नि माण्हुनि बाबति इतला अख़्तियारनि या पुलिस खे ॾियण जा पाबंद हूंदा, जॾहिं त पंहिंजे इलाइक़े खे अहिड़नि ॾोहारियुनि खां पाक रखणु पिणु उन्हनि जी ज़िम्मेवारी हूंदी। ज़रियनि जो चवणु आहे त जेकॾहिं उहे शर्तूं अमली तौर ते लागू थियूं त इलाइक़े में अमन अमान जी सूरत हाल बहितर थियण जा इम्कान आहिनि।